ख़बर शामिल कयूं था जेकबाबाद ठुल खां। अब्दुल जब्बार लाशारी जी रिपोर्ट मूजिबि जेकबाबाद जे सदर थाणे जी हद अब्दुल्ला लाशारी ॻोठ जे टालाणी बिरादरी जे माण्हुनि सदर थाणे जे SHO यार मोहम्मद लाशारी ऐं हेड कांस्टेबल नबीदाद रिंद खिलाफ़ माज़ूर कमाल खान टालाणी जी अॻुवाणी में औरतुनि ज़ईफ़नि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त SHO यार मोहम्मद लाशारी हेड कांस्टेबल नबीदाद रिंद संदन नौजवान खे बेगुनाह खंबे ग़ाइब करे हाणे पैसनि जी घुर करे रहिया आहिनि, जॾहिं त असां मिसकीन माण्हू पैसा काॾां आणियूं जिन ज़ुल्म ऐं जबर सबबु बिरादरी में सख़्तु खौफ़ हरास ऐं बेचैनी पकड़ियल आहे। नादिर कलीम टालाणी जे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि IG सिंध ग़ुलाम नबी मेमण, DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, SSP जेकबाबाद मोहम्मद कलीम मलक ऐं ॿियनि वसवारनि खे गुज़ारिश कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो मुज़ाहिरो वधाईंदासीं। इंसाफ कयो सही असां इंसाफ कयो सदर यार मोहम्मद हाणे जो लाशारी असां जुल्म करन था ना जायज़ी असां वहल करन था मां जा वॾा बाकी नंढड़ा आहिनि मां जा पुट खे अगवा करे खणी विया आहिनि रिंद नबीदाद रिंद लाशारी यार मोहम्मद इहे मुंहिंजे पुट खे अगवा करे ज़ोरी असांजे साम्हूं खणी विया आहिनि। तव्हां हुकूमत इंसाफ कयो, महिरबानी कयो। असांखे 5 लाख पैसा घुरनि था, असांखे पैसे जो ताक़त न आहे। मुंहिंजो मुड़ुस माज़ूर आहे, मुंहिंजे पुट जा ॿार आहिनि नंढड़ा। तव्हां महिरबानी कयो, इंसाफ कयो। नादिर खान जा ॿार आहिनि साईं, तव्हां इंसाफ कयो। हुकूमत महिरबानी कयो, असां ग़रीबनि जे लाइ इंसाफ कयो। कुझु इन्हनि खे हटायो, कुझु हुकूमत तव्हां इंसाफ कयो असांजे लाइ, महिरबानी कयो साईं। तव्हां असां ग़रीब आहियूं, असां कुझु न करे सघूं था। 21 तारीख़ वठी मुंहिंजे पुट खे खणी विया आहिनि, महिरबानी कयो। मुंहिंजो मुड़ुस माज़ूर आहे, जॾो 5 लाख पैसा घुरनि था, असां इंसाफ कयो। कुझु